17 खां 22 ग्रेड ताईं जे कामोरन ऐं संदन घर भातियुनि जी मिल्कियतुनि जा तफ़सील जमा कराइण ज़रूरी करार। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे शर्तुनि ते अमल शुरू करे छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कामोरन खे बैंक अकाउंट्स मुल्क अंदरि तोड़े परॾेह में मिल्कियतुनि जा तफ़सील जमा कराइणा पवंदा। टैक्स चोरी, करप्शन ऐं माली फ्रॉड में मुलविस जवाबदारनि जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना बेनामी एक्ट खे फ़ाल करण बाबति कानून वारी वज़ारत जी समरी मंज़ूर करे वरिती। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद समेत चइनी सूबनि जे हाई कोर्ट्स खां सहकार घुरी वरितो। बेनामी एक्ट तहत ट्रायल लाइ अदालतुनि खे ख़ुसूसी इख्तियार ॾियण जो बि फ़ैसिलो। इंटरबैंक में डॉलर वधीक 5 रुपया 22 पैसा महांगो। 277 रुपयनि जी नई बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। हफ़्ते अंदरि डॉलर 13 रुपया महांगो थी चुको। रुपए जी कदर में घटिताई सबबि मुल्क जो परॾेही कर्ज़ 40,000 अरब रुपयनि खां वधी चुको आहे। डॉलर महांगो थियण खां पोइ सोन जे अघ में बि वाधि फ़ी तोलो 2,08,500 रुपयनि जो थी वियो। मैंने एक पार्टी के जो उनको भी इनवाइट किया है, जो मुझे मेरे साथ हाथ मिलाना गवारा नहीं करते। वो मुझे खत लिखते थे। दैट यूज्ड टू बी अ क्रूअल जोक कि मेरा नाम लिखे बगैर और साइन के बगैर लेटर आ जाता था। जाती पसंद नापसंद से बालातर होके, कोई भी हमारा पर्सनल इंटरेस्ट हो उससे बालातर होके हमें ये एफर्ट करनी होगी, जिसके लिए मैंने ये कदम उठाया। और इंशाअल्लाह मुझे उम्मीद है कि आगे से नफी में जवाब नहीं आएगा और कौम के इस अजीम तर मकसद के लिए हम सब इंशाअल्लाह इकट्ठे होंगे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में इमरान खान खे शिरकत जी दावत ॾियण जी तस्दीक करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त हिकु लीडर मूंसां हथ मिलाइण बि पसंदि न कंदो हो। उन बावजूदि मुल्क ख़ातिर खेसि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी आहे। उम्मीद आहे त अॻियां बि मुस्बत मोट मिलंदी। इमरान खान चयो आहे त साज़िश ऐं हॉर्स ट्रेडिंग ज़रिए आयल हुकूमत खे नथो मञा। शहबाज शरीफ 10 महीननि अंदरि मईशत ऐं जमहूरियत खे तबाह करे छॾियो। हुक्मराननि जे अहिड़ियुनि हरकतुनि सबबि मुल्क में दहशतगर्दी वधी आहे। इतना बड़ा ड्रामा किया जा रहा है मुल्क के साथ कि वही तरीके इंसाफ जिसके लीडर्स को कैद किया जा रहा है, रातों रात उठाया जा रहा है तमाम लीडरशिप के ऊपर सुबह से अब ये कौम को ये बेवकूफ बनाने की कोशिश कर रहे हैं कि जी हम तो चाहते हैं कि पूरी कौम मिलकर साथ चले। तो शर्म आनी चाहिए कि कौम ये समझते हैं कि इतनी नासमझ है। इनकी सबकी समझ है कौम को, उनको पता है कि इनकी हकीकत क्या है। उनसे बोलें ये ड्रामे करने छोड़ें, सिर्फ आपको एक काम करना चाहिए, इलेक्शन की तारीख का ऐलान करें और आगे चले, नहीं जा। PTI वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत करण खां इनकार करे छॾियो। असद उमर चयो आहे त हुकूमत पारां सॾायल APC ड्रामो आहे। इमरान खान शिरकत न कंदो। असांजे अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया पिया वञनि। हुननि सां गॾु कीअं था वेही सघूं? फौरी तौर ते चूंडुनि जो ऐलान कयो वञे।
परडेही वज़ीर बिलावल भुट्टो सां अमेरिकी परडेही खाते जे सलाहकार डार्क चोलेट जी मुलाक़ात। मुआशी इस्तेहकाम, ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। अमेरिकी सलाहकार पेशावर धमाके ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त अमेरिका दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान सां गॾु बीठल आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो लेडी रीडिंग अस्पताल पेशावर जो दौरो। पुलिस लाइन्स धमाके जे शहीदनि जे वारसनि लाइ 10-10 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 5-5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। सीएम हाउस जे तर्जुमान मुताबिक़ वॾे वज़ीर पेशावर धमाके जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी। अस्पताल में ज़ख़्मियुनि जी अयादत बि कई। लाहौर हाईकोर्ट इलेक्शन कमीशन का पंजाब में इलेक्शन कराइण जी तारीख़ तलब करे वरिती। पीटीआई जी दरख़्वास्त ते रिमांस ॾींदे अदालत चयो त गवर्नर खे छॾियो, अव्हां ई पंजाब में इलेक्शन जी तारीख़ ॾियो। आइन में वाज़े आहे त असेंबली टुटण बैदि 90 ॾींहनि अंदरि इलेक्शन थींदी। अव्हां कीअं था चओ त मुआशी सूरतहाल ख़राब आहे। इलेक्शन कमीशन जे वकील दलील ॾिना त चूंडूं कराइण लाइ तयारु आहियूं। इन हवाले सां अॻभराई थी आहे। वफ़ाक़ जे वकील चयो त 90 ॾींहं पूरा थियण में वक़्तु लॻंदो। को बि नथो चवे त इलेक्शन मुलतवी थींदी। इलेक्शन कमीशन जो पंजाब ऐं केपी में चूंडूं कराइण लाइ अदालती ऑफिसर्स जूं ख़िदमतूं वठण जो फ़ैसिलो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ॿुधायो त पेशावर ऐं लाहौर हाईकोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी जुडिशियल ऑफिसर्स जूं ख़िदमतूं घुरियूं आहिनि। जवाब अचण बैदि 7 फरवरी ते ईंदड़ इजलास में गौर कयो वेंदो। आईजी पंजाब ऐं आईजी केपी खे बि ईंदड़ इजलास में शिरकत जी हिदायत। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब शाम वारे इलाइक़े में दहशतगर्दनि फोर्सेस ते फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। 2 दहशतगर्द फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। पाक फौज दहशतगर्दनि ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते हली रही आहे। हिते माण्हू पटेवाली जी नौकरीअ लाइ परेशान आहिनि। सिंध असेंबली में वरी हिक ई कुटुंब जा 5 भाती 20 ग्रेड जा मुलाज़िम आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां सिंध असेंबली में सेक्रेटरी समेत हिक ई कुटुंब जे 5 मुलाज़िमनि खे 20 ग्रेड में तरक़ी ॾियण जे इंकशाफ ते हैरत जो इज़हार। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त हक़ीक़त ते ॿधल रिपोर्ट जमा कराइण ते असेंबली जे एडिशनल सेक्रेटरी खे उहिदे तां हटायो वियो। अदालत हैरत जो इज़हार कंदे चयो त इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो हिक ई कुटुंब जे 5 माण्हुनि खे असेंबली में विहारियो वियो। अदालत हुकूमत खे असेंबली जे मुलाज़िमनि जो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।